शेख अयाज़ चयो त पहिरियों लफ़्ज़ ख़ुदा जो कुन फ़यकून, पहिरियों लफ़्ज़ ख़ुदा जो कुन फ़यकून, शाइर मौसीक़ार सभ में साॻियो जोश जुनून। हिन वक़्त ताईं शाइरीअ जे लाइ जेके मुख़्तलिफ़ राया असांजे साम्हूं आया, कंहिं चयो त शाइरी जुज़्व अस्त पैगम्बरी, ऐं कंहिं चयो त पोइट्स आर अनएक्नॉलेज लेजिस्लेटर्स ऑफ द वर्ल्ड, ऐं कंहिं चयो त पोइट्री लाइ त इट इज़ स्पॉन्टेनियस ओवरफ्लो ऑफ पावरफुल फीलिंग्स एंड इमोशन। कंहिं चयो त अ पर्सन कैन बी अ पोइट आर इवन इंजॉय पोइट्री विदाउट एन अनसर्टेन साउंडनेस ऑफ माइंड। पर अॼु पाण हिन हमसरी अदबी निशस्त में जंहिं शाइर सां हाज़िर थिया आहियूं, अॼु उन खां ई ॿुधंदासीं त उहो शाइरीअ खे कीअं ॾिसे थो, कीअं सम्झे थो, कीअं परूड़े थो। छो त शाइरीअ लाइ हिकिड़ी ॻाल्हि आम आहे त शाइरी कॾहिं बि कभी न आहे, पर शाइरी थी वेंदी आहे। सो अॼु उन्हनि खां ई ॿुधंदासीं। ऐं उन शख़्सियत जो तारुफ़ आहे नासिर सुमरो, जंहिंजो इंग्लिश जो किताब बि पब्लिश थियो 2015 में, जंहिंजो उनवान आहे पीक्स एंड पेल्स ऑफ लाइफ। ऐं हुन जी जॾहिं तव्हां शाइरी पढ़ंदव तव्हांखे अंदाज़ो थींदो त कीअं हुन पंहिंजे पावरफुल फीलिंग्स एंड इमोशंस खे पननि ते आंदो। नासिर सुमरो करंटली सर्विंग आहिनि एनर्जी डिपार्टमेंट में एज़ अ डायरेक्टर, ऐं हुननि जो ही जेको पासो आहे लिटरेचर वारो, उहो इंटायरली डिफरेंट आहे हुननि जे पंहिंजे प्रोफेशनल कैरियर खां। ऐं ॿियो जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा बि आहे त हुननि जो आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत आहे। मां सदाईं हुननि खे फरमाइश कंदो आहियां त असांखे कलाम ॿुधायो। सो पंहिंजी अॼु हुन टॉक में शाइरी ते बि ॻाल्हि हूंदी, हुननि जी किताब ते बि ॻाल्हि हूंदी, यूथ जे लाइ मैसेज बि हूंदो, ऐं गॾोगॾु असां हुननि खां आख़िरी कलाम बि ॿुधंदासीं। नासिर खां जेको सुवालु हूंदो हाणे उहो इहो ई हूंदो त हुननि जो अकेडमिक कैरियर कीअं रहियो, ऐं हुननि जो एजुकेशनल बैकग्राउंड फ्रॉम द प्राइमरी लेवल टू द यूनिवर्सिटी। सो हिन ते थोरो गुफ़्तगू कने मूंखे ॿुधाइनि। मूं हमेशह इन क्वेश्चन जो इंतज़ारु पियो कयो त को माण्हू खां इहो क्वेश्चन करे, त मां हमेशह फेलियर स्टूडेंट रहियो आहियां। ऐं मूंखे मतिलबु हर एकेडमिक स्टेप में, जीअं मेट्रिकुलेशन थी या नाइन्थ में न मेट्रिकुलेशन, इंटर टिल यूनिवर्सिटी, मूंखे इवन सप्लियूं लॻंदियूं रहियूं आहिनि। सो मां I never have proclaimed that I was a genius student. You know, to me, education is a process. It's always, you know, undulation process. उनमें तव्हांखे लाड़ा झाकाईंदा, ऐं मां कॾहिं बि कंहिं बि स्टूडेंट खे ईअं न चयो आहे त यू हैव टॉप अचिजे ऐं पोइ का सक्सेस मिले, ईअं न आहे। इवन मूंखे फर्स्ट ईयर जे इंग्लिश में बि सप्ली लॻी हुई। How I improved myself, and I'm very much self-taught. And बुहाने जेको what I really feel that I'm very connected to English language. मां कोई भी बुक आसानी सां पढ़ी वेंदो आहियां without dictionary mainly। छो मां एतिरो पढ़ियो आहे, पाण खे एतिरो ग्रूम कयो आहे। ऐं जेको इहो मैसेज इहो ई आहे त one has to self learn। ऐं उनमें माण्हू हाराइण जो या पाण खे शिकस्त जो जेको एलिमेंट आहे उहो क़दम खणी छॾे। रस्तो इहो ई आहे, रस्तो तालीम ई आहे, ठीकु आहे। ऐं मुंहिंजी बि ईअं ई रही आहे त मां आई नेवर हैव शन्ड, हालांकि मूंखे आई वॉज नेवर इनकरेज्ड स्टूडेंट्स इनकरेज कया वेंदा आहिनि टीचर्स जे पोयां, उहो पोयां मूंखे हमेशह उहो टीचर्स वर ऑलवेज डिमीनिंग मी। त पर I never have lost my spirits. I mean, somewhere down the line, some people really picked me up. Some teachers really picked me up. मां ज़रूर नालो खणणु चाहींदुसि। साईं इम्तियाज़ बुगियो is one of them. He's in Australia these days. ऐं साईं गुलाम अली बुल्डो आहे हुनमें। काफ़ी अहिड़ा टीचर्स आहिनि, हालांकि जियोलॉजी में बि काफ़ी प्रोफेसर्स आहिनि। ऐं हुनमें हिकिड़ो जेको नालो आहे उहो डॉक्टर सरफराज़ सेन सोलंगिया। He really spotted me, and I'm very thankful to him for you know, seeking a talent in me. So Sai, you know, has been very kind to me and professional career mein, and even like he always enthused me with this sprinkle of knowledge, and उन्हड़ो fatherly figure रहियो आहे। जीअं त नासिर ॿुधायो त हुननि जे एकेडमिक कैरियर में हुन कॾहिं पंहिंजो पाण खे क्लेम न कयो त ही वॉज अ जीनियस स्टूडेंट। त इहा ई कंहिं हम्बल माण्हू जी निशानी हूंदी आहे त उहो सभु कुझु हूंदे बि पंहिंजो पाण खे नथिंगनेस में शो करे। ऐं इहा ई कंहिं माण्हूअ खे
माण्हू मां इंसान बणाईंदी आहे ऐं इंसान मां पोइ उहो शख़्सियत थी वेंदो आहे। ऐं अॼु हींअर पाण जेका नासिर ॻाल्हि कई त हुन पाण जी इंग्लिश हीअं इम्प्रूव कई ऐं कीअं हुन फेलियर मां ही जेको सफ़र तय कयो। उन खां पोइ पाण इहो सवाल कंदासीं कहिड़ी शइ नासिर खे इंस्पायर कयो टू बिकम अ प्रोज़ राइटर आर पोएट। पोइट्री जेकी आहे उहो तमामु हिकिड़ो आसान क़िस्म जो जॉनर आहे लिटरेचर जो, ऐं मूंखे तमामु आसान लॻंदी आहे पोइट्री। छो जो पोइट्री में तव्हांखे वॾो क्राफ्ट डेवलप न करिणो पवंदो आहे ऐं तव्हांखे वॾी का मतिलबु डॉसियर्स ॾिसणा न पवंदा आहिनि या रेफरेंसिस बि न ॾिसणा पवंदा आहिनि। Whereas prose is very different. I love to write prose. I would like to express my views, thoughts, and ideas, and I want to pen them down. उनमें मां लेटेस्ट एडिटर लिखियो आहे। I am still engaged in writing autobiographical novel. उनमें काफ़ी जेके किरदार रहिया आहिनि मुंहिंजी ज़िंदगी में, I'm in the midst of writing it. उनमें मूंखे प्रोज़ जी जेको मां लाड़ो आहे उहो ईअं थियो त काफ़ी बुक्स मां पढ़िया आहिनि। मतिलबु आई हैव डेवलप्ड रीडिंग हैबिट not only restraining to Sindh or one kind of region, मां ग्लोबली कॉन्टेक्स्ट में पढ़ियो आहे। जीअं फ्रेंच लिटरेचर, रशियन लिटरेचर थियो, अमेरिकन लिटरेचर थियो, इंग्लैंड जो थियो, सभु पढ़िया आहिनि। ऐं सिंधी मेनली हाणे मां सिंधी जेको आहे न सिखणु शुरू कई आहे। छो जो इहो अनफॉर्चुनेटली मूंसां इहो रहियो त मां ईअं सम्झंदो हुउसि त अंग्रेज़ी सभु कुझु आहे ऐं अंग्रेज़ीअ जो वॾो हिकु असरु आहे, ऐं जेकॾहिं तव्हां अंग्रेज़ी ॻाल्हायो था त तव्हां इंटेलिजेंट सॼा वेंदव। पोइ इहो जॾहिं मां टर्की वियुसि तॾहिं मूंखे अहसासु थियो हिन ॻाल्हि जो त उते त को अंग्रेज़ी ॻाल्हाए कोन पियो, ऐं जेके इन जा बिल बोर्ड्स हुया, साइंस बोर्ड्स हुया, जेके बि हुआ उहे सभु पंहिंजी टर्किश लैंग्वेज में हुआ। उते मूंखे अहसासु थियो त मां एॾो वॾो ट्रेजर जेको सिंध जो आहे ऐं सिंधी लैंग्वेज ॻाल्हाइण जो सोहबत, सॼो कुझु मां माना इट्स जस्ट फॉरगॉटन चैप्टर फ्रॉम माई लाइफ। त पोइ मूं रिक्लेम कयो सिंधीअ खे। उहो काफ़ी शयूं पढ़णु शुरू कयो। हाणे बिट्स एंड पीसिस में मां पढ़ंदो हुउसि, अमर जलील खे पढ़ंदो हुउसि ऐं काफ़ी ॿिया राइटर्स आहिनि उनखे पढ़ंदो हुउसि मां, पर फॉर्मली मां हाणे स्टेप इन कयो आहे सिंधी पढ़ण में, सिंधी लिखण में। हुनमें काफ़ी दोस्त पिन पॉइंट कंदा आहिनि ग़लतियूं, सूरत ख़ती ग़लतियूं। हालांकि मुंहिंजो बैकग्राउंड जेको आहे न उहो पीलनि स्कूलनि वारो ई रहियो आहे। प्राइमरी स्कूल में हाजी फ़तेह मोहम्मद स्कूल शिकारपुर जो, पोइ हुन खां पोइ हाई स्कूल नंबर 1 शिकारपुर, पोइ वरी कासमाबाद कॉलेज हैदराबाद। उहो सॼो जेको मेल्यू रहियो आहे उहो सिंधी ऐं उहो रहियो आहे। पर मूंखे इहा अहसासु हो त सिर्फ़ु अंग्रेज़ी ई इंटेलिजेंट जो हिकिड़ो फैक्टर आहे ऐं तव्हांखे यू विल बी जज्ड अकॉर्डिंग टू योर इंग्लिश टैलेंट और इंग्लिश स्पीकिंग टैलेंट। त पोइ अहिड़े क़िस्म जो पोइ थी वियो। पर हाणे मां रिक्लेम करणु शुरू कयो आहे। इहा ई ॻाल्हि आहे त असांखे सम्झणी पवंदी त का बि ॿोली उहा इट जस्ट मीन्स अ सोर्स ऑफ कम्युनिकेशन। का बि ॿोली जेका हूंदी आहे हुनजो जेको मीन हूंदो आहे, हुनजो मक़सदु हूंदो आहे, उहो इहो ई हूंदो आहे त उहा जस्ट यूज़ थींदी आहे सोर्स ऑफ कम्युनिकेशन जे लाइ। कॾहिं बि नो वन कैन मेयर वंस इंटेलिजेंस थ्रू कम्युनिकेशन। मतिलबु तव्हां कंहिं बि ज़बान जी बेस ते कंहिंजी बि इंटेलिजेंस मापे नथा सघो, इहो असांजो वॾो फेलियर आहे। पर हाणे असां इन ॻाल्हि खे सम्झो आहे त इंग्लिश जेका आहे उहा सोर्स ऑफ कम्युनिकेशन आहे, उन खां वधीक कुझु बि न आहे। इहो AI असांखे साबित करे ॾेखारियो आहे। सो हाणे पाण नासिर खां इहो पुछूं था त असांजी यूथ जॉब मार्केट में कीअं जॉब हंटिंग करे, उन जे लाइ कहिड़ा असांखे उपाउ वठणु खपनि। इहो तमामु अहम इम्पॉर्टेंट ऐं वेरी इनएविटेबल क्वेश्चन आहे इहो त हिन दौर में जिते AI एतिरो ओवरटेक करे वई आहे ह्यूमन इंटेलिजेंस खे, त हाउ टू रियली हंट जॉब मार्केट। त मूं जेको ॾिठो आहे त तव्हां AI जे टूल्स खे ऐं AI जे जेको टेक्नोलॉजी खे अंडरस्टैंड कयो। एंड योर फाइट इज़ नॉट विद द ह्यूमन इंटेलिजेंस, योर फाइट इज़ विद AI। इहो वॾो चैलेंज आहे, इट्स अ ह्यूज चैलेंज। ऐं अञा ताईं असां जे जेको ऑफिसिस में या तव्हां ॾिसंदव
जेको माहौल आहे असां वटि रैप टैपिज़म जो लोगो पियो आहे त असां पेपर मां न निकिता आहियूं पर दुनिया डिजिटल थी वई आहे हाणे त असांजे यूथ खे डिजिटलाइज़ करिणो पवंदो ऐं शॉर्ट टर्म मेमोरी मां निकिरूं रील्स मां निकिरूं ऐं we have to just compete with the world in terms of setting up a business YouTube channels and digital economy itri overtake kare wai आहे these are the few steps that I think I recommend digital world में वो step in कनि हाणे काफ़ी तव्हांजी प्रेजेंस बि इररिलेवेंट थी वई आहे जेकॾहिं तव्हां अमेरिका जी कंपनी में कमु था कयो ऐं पाकिस्तान में वेठा हो योर प्रेजेंस इज़ इमटीरियल तव्हां कनेक्ट थी सघो था ॿ टे ॾींहं पहिरीं मां ज़ूम ते जेको आहे मीटिंग अटेंड कई इट वॉज़ हेल्ड इन कराची सो प्रेजेंस इज़ इमटीरियल नाउ जेकॾहिं तव्हां टेक्नोलॉजी आहे इंटरनेट आहे शयूं तव्हां प्रोवाइडिड आहिनि लॉजिस्टिक सपोर्ट आहे त आई थिंक इट्स वेरी मच एडवांस्ड वर्ल्ड नाउ ऐं तव्हां एडवांस वर्ल्ड में ई एडवांस कयो जेकॾहिं तव्हां इन टेक्नोलॉजी खे ग्रास्प न कयो त तव्हां पोइ हिते रहिजी वेंदव शाइरी कबी आहे या शाइरी थी वेंदी आहे सो नासिरी ॿुधाईंदा असांखे थैंक यू अमीर तव्हां यू गेव मी अ गुड इंट्रोडक्शन इन असांजी जेकी छो जो तव्हां मूंखे इंग्लिश जो शाइर डिक्लेयर कयो आहे त पोइ हुन में अंग्रेज़ी बि हूंदी ऐं सिंधी बि हूंदी ऐं शाइरी मुंहिंजे लिहाज़ खां स्पॉन्टेनियस आहे ऐं रॉबर्ट फ्रोस्ट मुंहिंजे किताब में इहा ॻाल्हि लिखियलु आहे त पोइट्री इज़ अ कंडीशन इट्स नॉट अ प्रोफेशन त उहो एज़ अ प्रोफेशनल डील नथी कई वञे या somehow I feel that poetry cannot be taught वो बिल्कुलु स्पॉन्टेनियस आहे ऐं उन में तव्हांखे कंहिंखे सेखारण जी ज़रूरत न आहे ऐं सो स्पॉन्टेनियस कंडीशन ईअं आहे त जेकॾहिं तव्हां कश्मीर में हूंदव त तव्हां उहा शाइरी कंदव कश्मीर जे पहाड़नि ते नदियुनि ते ऐं वाहनि वस्तुनि ते शाइरी कंदव तव्हां थर में हूंदव त थर जे रेतीअ ते बजरीअ ते ऐं तव्हां जेको आहे थर जे माण्हुनि ते शाइरी कंदव त इट्स टोटली इन स्पॉन्टेनियस मां सम्झां थो त स्पॉन्टेनियस आहे ऐं जीअं मूं बयानु कयो रॉबर्ट फ्रॉस्ट जो कोट त ईअं ई आहे शाइरी इहा ई ॻाल्हि आहे त स्पॉन्टेनियस पावरफुल फीलिंग्स ऑफ इमोशंस जेका वर्ड्सवर्थ ॻाल्हि कई ऐं नासिर बि हुन सां सेकेंड करे पियो इहा ई ख़ासियत आहे त जॾहिं शाइरी थी वेंदी आहे त पोइ हुन में जॾहिं तव्हां प्रोज़ बि पढ़ंदा आहियो त तव्हांते हुनजो एतिरो सहर थी वेंदो आहे जो पंहिंजो पाण खे तव्हां उन्हनि वाक्यनि सां कनेक्ट करे हिकु अहिड़ी शाइरी बि करे वेंदा आहियो जेका लॻंदो आहे त शायदि असां हिन वक़्तु बि उन्हनि हालातुनि सां ऐं उन वक़्त जे मौजूदा सूरत हाल सां गॾु बीठा आहियूं ऐं इहा सिर्फ़ु सघ ऐं कुवत सिर्फ़ु शाइर वटि ई हूंदी आहे जेका कुवत मूंखे नासिर जे हिन किताब में जेको एन फ्रैंक ते हुननि जो पोइम आहे एन फ्रैंक जी जिन बि डायरी ऑफ अ यंग गर्ल पढ़ी हूंदी त हुन में जेके हुन मुसीबतूं तकलीफ़ूं परेशानियूं ऐं सहुबतुनि अक़ूबतुनि खे मोह ॾिनो आहे उन्हनि सभिनि खे नासिर कीअं ओट एन फ्रैंक जे नाले सां लिखियो आहे उहो नासिर खां ॿुधंदासीं त हुन कीअं इहे सभु शयूं रिकॉल करे एन फ्रैंक खे इहो ओड ऐं डेडिकेशन ॾिनी यूनिवर्सिटी जे दौर में कंहिं इंग्लिश जे प्रोफेसर मूंखे इहा डायरी सजेस्ट कई त तव्हां एन फ्रैंक जी डायरी पढ़ो त मूं इहो सभु महसूसु पियो कयो त एन फ्रैंक जे सर्कमस्टेंसिस या जंहिं हालतुनि में रहे पई जेको हुनजो पीउ जो हिकिड़ो ऑफिस हूंदी हुई ऐं उहो मथे रहंदा हुआ एनेक्स में रहंदा हुआ त उते सॼी डायरी लिखी जेको आहे हिकु आइसोलेशन में लिखी ऐं उहो सॼी जेको आहे न पंहिंजी फीलिंग्स जेको आहे उहो इंश्राइन कई हुन डायरी में और इहो ॾाढो मुंहिंजे असरु आहे जेको आहे आइसोलेशन एंड हाउ शी फेल्ट एंड हाउ शी फॉट हर फीलिंग्स सो उन ते जॾहिं मूं डायरी को फिनिश कई हुई जॾहिं उहो डायरी ख़तमु कई त पोइ मूं हीअ ओड एन फ्रैंक लिखियो हो ऐं अञा ताईं उन जो जेको डायरी आहे उहा म्यूज़ियम में पई आहे ऐं नैदरलैंड्स में जिते उहा रहंदी हुई ऐं मां हिकु भेण जेको आहे पीउ सां सो भाई मां सां इख़्तिलाफ़ रहंदा उहो सॼो कुझु न लिखियो आहे हुन में त इहा हिकिड़ी लिबर्टी आहे हिकिड़ी ऐं हिकिड़ी ॾिसिजे त ॿार एतिरो ज़हन जेकी जंहिं 16 साल जी उमिरि में उहा कंसंट्रेशन कैम्प में वञे थी त उहा स्टाव थी करे स्टावेशन में गुज़ारे थी वञे
पोइ उहे शयूं फीलिंग्स आहिनि हाणे ॾिसो वरी काफ़ी अहिड़े क़िस्म जा सर्कमस्टेंसिस ऐं जिन उहे पाण जू हुई ऐं हुनजे अहिड़ा ई सर्कमस्टेंसिस वरी गज़ा सां था थियनि सो ईअं ई ज़िंदगी आहे अलाए घणियूं एन फ्रेंड्स जेके हाणे गज़ा में पैदा थी थियनि जॾहिं W. येट्स जी वफ़ात थी त W. ऑर्डन हुन ते ओड लिखियो ऐं मुंहिंजो पूरे इंटर एकेडमिक कैरियर में जेकॾहिं कोई फेवरेट नज़्म आहे त उहो ई आहे त W. ऑर्डन एॾो ख़ूबसूरत हुन ते ओड लिखियो ऐं उन ओड में काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके बार बार मेंशन करण जहिड़ियूं आहिनि ऐं उन में हुन W. येट्स खे अहिड़ो मुखातिबु थियो आहे लॻे ईअं थो त शायदि W. येट्स हुन सां साम्हूं बीठो आहे ऐं हुन सां ईअं कचहरी करे पियो सो नासिर जो जॾहिं हीअ एन फ्रैंक ते तव्हां नज़्म पढ़ंदव त तव्हांखे ईअं ई लॻंदो त नासिर बीठो आहे हुते उन्हनि हालतुनि सां ऐं हुन अहिड़े नमूने सां इहो ओड लिखियो आहे अहिड़ी डेडिकेशन ॾिनी आहे हींअर नासिर खां हिकिड़ो सुवालु इहो बि कंदासीं त हीअ लिटरेचर जेको आहे अदबी दुनिया ही हिकिड़ी इंटायरली डिफरेंट आहे पर हुननि जो जेको अकेडमिक कैरियर आहे या हुननि जी जेका हींअर जीअं ॿुधायो त एनर्जी सेक्टर में उहा आहिनि एज़ अ डिप्टी डायरेक्टर त इहो इंटायरली डिफरेंट हिकिड़ी आहे जीअं हिननि जी डिग्री आहे जियोलॉजी में हिन कीअं इन अदबी दुनिया खे टाइम ॾियनि था ऐं कीअं हिन लिटरेरी सर्कल्स में कीअं हिननि जो लिटरेचर में इंट्रस्ट डेवलप थियो इहो ॾाढो सुठो ऐं इंट्रस्टिंग सुवालु आहे त जेके बि राइटर्स रहिया आहिनि जिन राइटर्स खे मूं पढ़ियो आहे त इवन फेज़ 1 फेज़ मिलिट्री में हूंदो ऐं अरुंधति रॉय जेकी आहे उहा हुनजी आर्कोलॉजी में आहे आर्किटेक्चर में आहे डिग्री आहे हुनजी ऐं इवन J.D. सालिंजर हिकिड़ो मिलिट्री मैन हुयो वॾा वॾा जेके राइटर्स ऐं इहा इट्स अ प्रोफेशनल हैज़र्ड को माण्हू जेको लिटरेचर जो हुजे थो या लिटरेचर जी बैंड ऑफ माइंड रखे थो उहो किथां अचे थो कहिड़े प्रोफेशन मां अचे थो उहो सॼो हिकिड़ो मतिलबु पैराडॉक्स आहे हिकिड़ो वॾो ईअं ई आई स्टेप्ड इन टू लिटरेचर एंड टू मी लिटरेचर इज़ अ रेफ्यूज फॉर मी एंड छो जो मां जो फेवरेट जेको जॉनर रहियो आहे लिटरेचर जो उहो मेमोयर्स रहियो आहे ऐं उन मेमोयर्स में इंसिडेंट्स एक्सीडेंट्स जेके थियनि था उहे सभु माण्हू लिखनि था हाउ दे सर्वाइव हिकु सर्वाइवल मोड आहे मुंहिंजे लाइ लिटरेचर सो आई मीन जीअं एन फ्रैंक जो असां ज़िक्र कयो त शी सर्वाइव्ड समहाउ बट अगेन हिकिड़ो जेको बेस हुयो हुनजो सर्वाइवल जो उहो डायरी हुई हुन में सॼी उहे पंहिंजी फीलिंग्स जेको इंश्राइन ऐं इंड्रॉक्ट्रिनेट कंदी हुई इंश्राइन कंदी हुई ऐं हिकिड़े क़िस्म जो हुन लाइ हिकिड़ो सेफ स्पेस क्रिएट थी वियो सो दैट्स इन दैट कॉन्टेक्स्ट लिटरेचर इज़ अ सेफ स्पेस फॉर मी लिटरेचर हमेशह हर दौर जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ो सहर अंगेज़ जीअं रही आहे लिटरेचर बिकम्स अ पीसफुल रेफ्यूज फॉर देम त हाणे पाण इहो नासिर खां पुछंदासीं त ही पंहिंजे कीअं प्रोफेशनल लाइफ खे ऐं हिन लिटरेरी लाइफ खे बैलेंस कनि था अगेन इट्स अ वेरी नाइस क्वेश्चन त असल में मुंहिंजो ईअं हूंदो आहे त आई डोंट लिव विदाउट बुक्स ऐं मां देयर इज़न्ट अ डे आई हैव नॉट टच्ड फेल्ट एंड हिकिड़ो स्मेल ऑफ बुक जेको माण्हू महसूसु करे थो उहो न कयो हुजे हुनजो रीज़न इहो आहे त जेकॾहिं मां किथे बि ट्रेवल में बि आहियां त मां पाण सां गॾु बुक खणी वेंदो आहियां ऐं जेको आहे मूंखे चैप्टराइज़्ड जेके आहिनि स्मॉल चैप्टर्स में बुक्स ॾाढा वणंदा आहिनि सो इन जे करे हाणे जीअं ॾिसिजे त ब्रदर्स कर्मज़ॉफ उहो बि हिकिड़ो पूरो चैप्टराइज़्ड नंढनि नंढनि चैप्टर्स में किताब आहे अॼुकल्ह मां उहो पढ़ां पियो ऐं इन मीन वाइल आई एम रीडिंग सम अदर मटीरियल सो लिटरेचर इज़ समहाउ अटैच्ड टू मी एंड हिकिड़ो ॾिसिजे त जिते जिते माण्हू वञे थो पाण खे जेको आहे न जिन जिन सिचुएशन्स में आहे ठीकु आहे उन कढण लाइ मूंखे अदब ई कमायो आहे नासिर थोड़ी देरि पहिरीं तज़किरो कयो त किताबनि जो त हुन तमामु घणो वक़्तु ॾिनो आहे किताबनि खे ॾिनो आहे त हिकिड़ो सुवालु इहो बि रहिजी वियो त हुन खां पुछिजे त कहिड़ो हुननि जो फेवरेट किताबु आहे द मोस्ट फेवरेट किताबु ऐं जिन ते हू चाहींदा हुजनि त हिन ते ॻाल्हाइजे द लिस्ट ऑफ माई मोस्ट फेवरेट बुक्स आर इज़ लॉन्ग पर ॻाल्हि इहा आहे त हुन जेको मोस्ट टॉप फेवरेट किताबु आहे मुंहिंजो मेटामॉर्फोसिस आहे जो काफ़का जो आहे एन फ्रैंक इज़ ऑल्सो वन ऑफ माई मोस्ट फेवरेट छो जो उन किताब सां गॾु मां रहियो आहियां
I lived by that book. और जेको जेको किताब तव्हांखे इंडिलाइबल इम्प्रेशन ॾिए थो, सॼी ज़िंदगी तव्हांखे कैरी फॉरवर्ड करे थो ऐं तक लॻे थो त उहो किताब तव्हां सां गॾु ई आहे रहंदो, उहो मेटामॉर्फोसिस आहे काफ़का जो। ऐं बिल्कुलु हिकिड़ो उहो किताबु आहे जेको वॾनि वॾनि राइटर्स, वॾनि वॾनि जेके नोबेल प्राइज़ लिटरेचर में जेके माण्हू रहिया आहिनि, गैब्रियल ग्रेशम मार्कीज़ जहिड़ा माण्हू, हुननि खे इंस्पायर कयो हिन नॉवल। सो मुंहिंजो फेवरेट नॉवल मेटामॉर्फोसिस आहे काफ़का जो। काफ़का ज़ाहिर आहे हुन जेतिरो बि लिखियो ऐं जेको बि पब्लिश थियो उहो सभिनीनि जे लाइ इंस्पायरिंग आहे। उन्हनि में वॾी ख़ासियत इहा आहे त उन जेका हिकिड़ी ॾाढी दुखनि वारी ऐं मुसीबतुनि वारी जेका ज़िंदगी गुज़ारी, उन सभिनि जो ओलड़ो आहे हुन जे लिखणनि में, हुन जे सभु राइटिंग्स में। सो इहो सभु जेको आहे त माण्हूअ खे मुनफ़रद बणाए थो पंहिंजे तख़लीक़ी सलाहियतुनि जे लाइ। सो पंहिंजी अॼोकी हीअ निशस्त वाइंड अप जे तरफ़ वञूं पिया, पर हुन खां अॻु में जीअं मूं शुरूआत में ई ॻाल्हि कई त नासिर जो आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत आहे। सो पाण चाहींदासीं त नासिर खां, जीअं आकाश अंसारी ताज़ो ई असां खां विछड़ियो आहे, त आकाश अंसारीअ जी शाइरी असांखे गुनगुनाए ॿुधाए। ही प्यार प्यार आहे वापार यार नाहे, वेही कजन को कहड़ा, वेही कजन को कहड़ा, हर बात ते बखेड़ा, हिन दिल करण थे चाया तो सां हज़ार जेड़ा, हिन दिल करण थे चाया तो सां हज़ार जेड़ा, पर दिलवरी चयो ईअं, पर दिलवरी चयो ईअं, तो सां हिसाब कहिड़ा, हिन दिल करण थे चाया तो सां हज़ार जेड़ा, हिन दिल करण थे चाहिया तो सां हज़ार जहिड़ा, पर दिल वरी चयो हीअं तो सां हिसाब कहिड़ा। उमेद त अॼोकी असांजी अदबी निशस्त तव्हांखे पसंदि ईंदी। हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए किताब सां, कंहिं ॿिए महिमान सां। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी।